Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई मुझा जानवर सिपाही साहब जानवर न जानबाज सिपाही जानवर हीर ते अंगूठो पटियो वो भलो कपड़ो सगो कपड़ो वठो सिपाही इहो आवाज मूंखे नओं थो ॿुधण में अचे जांच कर त इहो माण्हू जो आवाज़ आहे या मश्करनि जे ॻोठ में बर्ड बाकस लथो आहे नसुती साहब यो आवाज मुखे ॾिठल वाठल तो लगे वाह सिपाही वाह तव्हांखे आवाज़ ॾिसण में था अचनि ऐं मूंखे माण्हू ॾिसण कोन था अचनि अजीब ॻाल्हि आहे यार अस्सलाम वालेकुम सूबेदार साहब वालेकुम सलाम मन त मुस्लमान जानवर आहे सुतली साहब के जानवर ना है इंसान आ इंसान इंसान त पोइ केरु आहे केॾी महिल छो आहे छाजे लाइ आहे वो सूबेदार साहब मां हजरत खान पठान है पठाणी त पक तुंहिंजे वात में नसवार हूंदी मुंहुं परते करे ॻाल्हायो न साहब मां कपड़ो खपाईंदी है ये नसवार असन जो कीसे में साहब ये उहो लालो आ जेके सेठ धनु जमानत ते छडायो अच्छा उहो आहे लाला कहिड़ा हाल खुश आई यार हेॾिस मुहारी वर्दी पुराणी थी आहे वर्दीअ लाइ को नओं कपिड़ो ॾे नई वर्दी सिबरायां चिमका वो सूबेदार खान असन जो वट जनानी कपड़े है मर्दान जो ना है लाला तूं ईअं कर तूं मूंखे ज़नानी वर्दी वारो कपिड़ो ॾे मां हिनखे मर्दाणो करे सिबराईंदुसि ये दे इनमें तुझो पुलिस जो वर्दी जो कपड़ो ना है तू बढ़िया करी तो भले देस तुझे ला सुबह वर्दी जो कपड़ो करणी ईंदी हाणे मूंखे इजाज़त दे ठीकु आहे हींअर भली वञ सुभाणे कपिड़ो आणिजा न त मां तुंहिंजा कागज़ ऐं लाइसेंस रद्द कंदुसि हिते अचणु कोन्हे तोसां न सुभाणे ज़रूर करी ईंदो इंशाअल्लाह सुभाणे करे ठीक है सर मूंखे इजाज़त है हा भली वञ भली अबे तुम यहाँ बैठे हो यार? बैठे कहाँ है भाई कम था कयूं अरे बाबा ये काम तो सारी जिंदगी चलते रहेंगे ये खुटना ही नहीं है। तुम्हारे गांव में ताली में बालगान खुल रहा है ताली में बालगान पढ़ो हाणे पढ़ी छा कंदासीं असां पंहिंजे कम में सही आहियूं अपने काम काज में तो हर आदमी खुश है। ओ भाई तालीम इल्म आपका हक है खुदा के वास्ते थोड़ा बहुत पढ़ लो जितना भी तुम्हें पढ़ने आए। अरे आगे तुम्हारी नस्लें पैदा हुई नस्लें उनको काम आएगा वो फकर दे बोलेंगे कि हमारा बाप पढ़ा लिखा था। हलो टोनी भाई सही तो चवे हिते बनी में छा है 97 98 99 हिक और साहब पेरिया जो बालगंज जो स्कूल खोलियो थई न इन स्कूल में वञ अंग पक्का कर पोया गाल कर 4 चक्कर 99 ते भुलजी पे मुझे तो पेट निकरी वई आ। अरे मूंखे अंक यादि आहिनि पर हासेकार 99 खां पोइ हिक ते थो अचां हुन मिसाल खे पाणी थो ॾिए जंहिंमें चवंदा आहिनि त 99 ते अची वरी भुलिजी पवां। ओ साहब तू मिसाल के पानी जने चक्कर में मुझे जंग जो पानी त न सुका न बा। अरे न पर तो सेठ धनु धोबीअ जी सॼे ॻोठ जे साम्हूं बेइज्जती कराई की साहब गलती थी वई अॻिते रश में न अकेले में कंदो साईं बेइज्जती मतलब त फरीब कंदे मुड़ंदे कोन उथवे कर भली उथवे कर मूंखे साहब पर यादि रखे जॾहिं बालगंज स्कूल जो मास्टर मां आहियां ऐं पोइ जॾहिं तूं क्लास में ईंदे न त सभिनी मश्करनि जे साम्हूं तोखे उथवे कराईंदुसि न पर तो कूड़ छो हयो त स्कूल जे इफ्तिताह लाइ कैंची रबीन ऐं गुल रेडी आहिनि। साहब तो देर कई न हो जेके गुला बकरी खाई वई ऐं बाक़ी जेका कैंची न उहा दर्जी खणी विया बाक़ी रही रबी न साहब सेठियाणी खणी पंहिंजे वारनि में गुल ठाहे हणी छॾियो। रबीन जो इस्तेमाल सही जाइ ते थियो पर गुलनि जी जाइ ते गाहु कैंचीअ जी जाइ ते ॾाढो ऐं रबीन जी जाइ ते वरी अगठ मां वटां अगठ कपींदो। साहब असां ॼटनि जे तरीक़ेकार खे छॾे ॾियो तव्हां रुगो इहो ॾिसो त तव्हां इफ्तिताह कहिड़े इदारे जो कयो आहे सभु जे मश्किरा पढ़ी पिया न त पोइ वॾा ऑफिसर थी वेंदा। वेरी गुड इहा ॻाल्हि सही आहे पर लालू मश्किरा जेकॾहिं ऑफिसर थी विया त माण्हुनि खे केरु खिलाईंदो। ओ साहब असांजा मश्किरा जे ऑफिसर थी विया त माण्हुनि जा कम खिली कंदा कहिड़ो बि रिटायर मास्टर हुजे या को ऑफिसर हुजे कहिड़े बि उहिदे ते हुजे तोखे परेशान नज़र न ईंदो सभिनी जा कम खिल ख़ुशी में टहकनि सां थींदा खिलंदा ईंदा खिलंदा वेंदा। हा लालू ॻाल्हि कम जी कई अथई असांजा मश्किरा ऑफिसर जेॾी महिल ऑफिसुनि ते वेहंदा न त इहे राशि भॼी पासो कंदा
फाइल ते सही करण जे बदिले में असांजा मश्किरा ऑफिसर चवंदा त हिकिड़ो टहक ॾे त मां सही कयां। बस माया तनू धोबी वरी हणे न गोभी कराए न कन कोशी। वञ सिज काथे अची पुॻो आहे, अञा हे पुट निंड पियो आहे। हे अञा शादी कर न खटे न कमाए धूड़ पई अथसि मुंहं में। अरे ओ ओ ओ ओ ओ मोहन ओ मोहनी अरे मोहन पावली अची वई आहे, पावली अची वई। अरे मां तुझो पिया घबाट भागा तुझो पिया मां। बाबा घणी घणी छॾिजो न त मवाली अकेलो पलजे मुंहं सां भला ॿियो हक़ीक़त में न त ख़्वाब में ई शादी करे वठे, पर तव्हां साईं किथे था छॾियो असां मवालियुनि खे। हा बाबा मां ख़्वाब पियो लहां त मां ख़्वाब में वेठो आहियां त ख़्वाब मूंॾे आयो आहे। ख़्वाब जीअं जो मूंॾे आयो त मूं ख़्वाब खे ॾिठो पिए, उहो ख़्वाब ऐं मां ॿई गॾासीं न त ईअं ख़्वाब हले पियो। मां सची थो ॿुधायां। अरे जेको ख्वाब में हुयो उहो ॿुधाए न, ताके ख्वाब मथो खाइयूं आहे। ख़्वाब में बमू जी शादी पई थिए, अबा वॾा शामियाना कना तूं मंगणहार प्रोग्राम हलनि पिया, उन में ख़बर अथई दोलारी जेको आहे न इहो लेसूड़ो मंगणहार इहो वरी वठी आयो उन तूतरी वारे कारे डांबर खे। मूं चयो इन खे कढ, इन खे ॾिसी असांजा ॿार बि छो न कोन ॼमंदा। पोइ उन खे कढी वरी नओं हिकिड़ो सुहिणो छिबतो वठी आया, अचे वाजो कयूं, एॾी घोर ॾिनी मान पूरा 10 रुपया। मूं तो छा यादि कंदा वञी अमीर थियनि, असां ई ग़रीब शयूं। अबा बेचारा परेशान आहे त 10 रुपया रखूं काथे, वीचारनि खे बेग बि कोन ई न, ईअं खीचा ख़ाली खणी आया। पोइ ख़बर थी पा शादी जो थी मुआरी, मुआ चवां जल्दी कयो लाऊं ॾियारियो त मां अंदरि कुआर सां कचहरी कयां। बाबा जंहिंमहिल मां अंदरि कुआर सां कचहरी करण विच घूंघट जो खणा, वाह घूंघट में अंदरि पावली कोन्हे, काॾे वई ऐं बाक़ी केरु होड़े? हा पोइ भाउ हीअं जो घूंघट खणा पावली कोन हुई, अंदरि हो वेठो लालू ॿिले वांगुरु। इहो मूंखे ॾिस, मूंखे ॿेड़ी चिड़ाए। मूं चयो भाउ तूं छो आयो हेॾे ख़्वाब में अंदरि कुंवार जे भरिसां तूं? पोइ मूं सोचियो मां कुंवार छाली अथसि न, मतां घड़ी खनि लाइ आयो हुजे त भला मां घोट सां चकर ॾेई अचां। पर पोइ मूं चयो मां महिरबानी करे निकिर ख़्वाब मां। निकितो मुंहिंजो ख़्वाब खुटण वारो हो त ईअं परे खां रड़ थी पावलीअ चयो, ओ मुंहिंजा मिठड़ा मवाली। मूं चयो त ओ पावली ओचितो को अलाए कहिड़ो हो, मूंखे उजागाए विधई न। वॾी तोश आई, अख पटियमि त तूं बि थिए अहिड़ी किनी शिकिल खणी। अब मुंहुं छो नथो धोई, पर चवंदे ग़रीब हा, नलके जो पाणी आहे न, गिरबत में कहिड़ी ॻाल्हि। पुट इहा वारदात मूंसां बि थी। मां ख़्वाब में ॾिठो सेठियाणी मूंसां शादी पई करे, लाऊं पई लहे, वरी जो घूंघट खोलियोमांसि इहो निभागो वलू। अरे हाणे उठ वञी को कमुकार करे, हीअं रुगो पियो आहे पावली मथो खाधो अथई अची। न सहंदे तूं, मां सम्झी वियो आहियां न, तूं मूंखे त असुर बि न सहंदे। वञा थो हाणे मां थो सुम्ही ॾिसां, मन ख़्वाब में मूंखे बि सेठियाणी अचे। मश्किरन जो गोठ तई, मश्किरन जो गोठ तई, मश्किरन जो गोठ तई, मश्किरन जो गोठ तई। चूड़ी आयत हो, कान में कीड़ा होवत हो, अख में होवत हो, नक में होवत हो, चूड़ी कीड़ा कढत हो। ओ चूड़ी हेरिया रा आवत हो, का होवत हो, का होवत हो? चूड़ी मूं तोखे न करे सॾु कयो आहे त मूंखे कीड़ो लॻो आहे। मुंहिंजो मतिलबु इहो आहे त मुंहिंजे कन में को कीड़ो लॻो आहे, इन करे कन में ॾाढो सूर आहे। रात के तने भी दर्द होवत हो,
राका के चूड़ी में होवता ढूंढ त तन्ने होवतो स्नान वनान ना करे तू असल में यह धप तो में रावल्लू चूड़ी नु माफ करत हो जा हमरी भी रोटी सारी खा जावतो माई तू रुगो मुझो ही कन्नु ॾिस कल्ह का ॾाढो सूरा राका के कन उरे करत हो जारी होवतो तौबा होवतो कन होवतो हो जा किचरे दा ढेर होवतो माई तू खणी 10 रुपया वधीक वठ मुझो बस कीड़ो कढ राका के का करत हो गरीब आदमी होवतो मजूरी करत हो मजबूरी होवतो रोजी होवतो मैं चूड़ी जरूर होवता पर बड़ी सुगारी होवता थारे नजदीक भी ना आवत हूँ मजबूरी होवतो रोजी रोटी करनी होवतो ठीक है जेको चवंदी आहे न सो ॾींदो सारो को कीड़ो कढ मस्किरन जो गोट गई मस्किरन जो लगे छा थियो मुंहिंजी काई ॾी था पाछा अरे भॼो वल्लू भॼ न त हीअ माई ॾिख में पवंदी छो तो कोन ये अलफ खे बेबदक खां पोइ असां बे बकरी ते ईंदासीं बे बकरी अरे बे बकरी छा आहे बे बकरी ये चाहते बताते ये चाहे बकरी गोभी नाए घट के खां सब चढ़ियल हिते जोट तई मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट बकरी कुछ नसीब खाए दंदन वारो खाए फदो खाए फिडो खाए जेको पंहिंजे पीउ खे पग वधाए सोई माखी मक्खण खाए अरे लिफाफा ॾितल ई छा अलाए सुगर त चयो त ॾितल ई माण्हू फिरंदे बादेरी कोन थी थिए मां ॾितल न मथां फितल हुजां आहीं त ॾितल मन बिछड़ी कूड़ो ठग बेमान पर शर्त इहो आहे जो हुजे मश्करनि जे ॻोठ जो बाक़ी ॿिया ॾितल त मोत पर न पढ़ियल लिखियल आहिनि तूं मुंहिंजी बेइज्जती थो करे मुंहिंजी नेकी थो करे ॻाल्हि साॻी आहे तो सॼी उमिरि ठगी कई आहे बेमानी कई आहे हाणे सी अलाए केतिरो हक़ हलाल जो धंधो करी मुंहिंजी दिलि कान थी मञे कल्ह मूंखे झिरकी भूंडो ॾिनो उन महिल ई मूं सोचियो त हाणे हिलाल मुंहिंजो मक़सदु आहे हराम नाहे खाइणो हक़ हिलाल जो मूं सोचियो धंधो करिणो आहे पोइ मूं पूरो मण खीर जो वरितो उनखे हलायुमि घुमायुमि बिलोड़ियुमि उनमां मखण तयारु कयुमि हाणे मां धंधो थो कयां वाह हिकिड़ो मश्किरो त सिधी राह ते अची वियो हा भला जे घणे किलो आहे 1000 रुपए जो छो जो मूंखे मोचलनि जी परवाह न आहे मूंखे पैसो खपे हा हे वटि 1000 रुपया मूंखे ॾे अचूं पर ये थी की कब जने जा अरे मखण वधी पवंदी मां खुशबू जो ॾिसांसि वधी पवंदी वधी जल्दी किलो तूं ॾिसी थो न हेॾी मखण विझंदमि बाचल कड़ी दे खबर थोड़ा माड़े के ॾिसी हुए कड़े यू टर्न वरती बाबा ये तुझी माँ को मम्मा जो बच्चो तो कोने
जेल मां आज़ाद थी खाई पी असली सफ़ा खच्चर थी आई आहे इनवाइटेशन मुंहिंजो मतिलबु मुबारक त ॾींसि मामा वल्लू मुबारक ॾीबी आहे शादीअ जी ऐं हूअं बि कहिड़ो अमां कुंवार बणिजी आई आहे जो मुबारकुनि जा पहा ॿधांसि बाबा वरी बि माउ थी मुबारकुनि जी त लाइक़ी कान्हे पर थोरी घणी इज़त करीसि जोड़ जोड़ण जा त वॾा जतन कयमि था पर को जोड़ जोड़े ई को नथो छो नथो जुड़े मुंहिंजो ऐं मिठल जो जोड़ जोड़े त ॾिस इन कफे में ई त लॻी पई आहियां जिते तूं चाहीं थी न इते संग कोन कंदसि सेठियाणी सिर ॾींदी पर सुर न ॾींदी मुंहिंजी नंढी सिस्टर जवान जमाण थी घर में वेठी अथई वरी मुंहिंजो सोच पोइ चिलकणीअ जो पई सोचजांइ अदा तिलकणीअ सां मुंहिंजो ठाह कोन इनखे मां परणाईंदसि न भली हिते वेही वेही अछो मथो थी वञे छो 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 अछो मथो छाजे लाइ थींदो हूअं बि मार्केट में कारा रंग वारनि वारा खोड़ था मिलनि पोइ बे मिठल जे लाइ ईअं सिकंदीअ जीअं बिलो छिछड़नि जे लाइ खबरदार अम्मा मुंहिंजे मिठल खे बिलो न चओ शर्म नथो अचई माउ जे साम्हूं थी थिए पई मोचे मिठल खे तो चो मिठल शर्म नथो अचे न त न अचे हूअं बि मूंखे शर्म जी परवाह नाहे मुॾे मिठल अचे तो मुंहिंजे लाइ इहो ई काफ़ी आहे खबरदार पराए मर्द जो नालो न वठ त पोइ अम्मा तूं बि मिठल जो नालो न वठ छो मिठल मथां लही आयो आहे छो त नालो न वठांसि खबरदार वल्लू के वणे न वणे विचा ग्रह ज़रूर खड़े Sit down, sit down. Sit down, नबड़ो पावे मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई मिठल हाँ तूं त पढ़ियल लिखियल आहीं छो त वल्लू व्याजीअ जो मुंशी आहीं तोखे त सॼी ख़बर आहे पर असां त नवां था पढ़ूं न ही छा आहे उठ जड़ा दोड़ा थी उठ जड़ा खबर कोन थी पवे थी छा आहे या अलिफ माना अलिफ अखे पोइ मां बि ईअं थो चवां न अख त आहे पर पढ़ बि कीअं अरे बाबा ही अल्फा बेटा उन में अलिफ माना अलिफ अखे न ॾिस न मिठल तोखे अलाह पंहिंजो अकुल ॾिनो आहे ही त अलिफ आहे न अख हेॾे आहे अलिफ हेॾे आहे त अख ऐं अलिफ मिलाए छो थो पाण में बाबा लफ्ज़ पूरो करणो आहे त खे ॾियणी आहे पोयां माना अलिफ अखे हा पोइ खे ॾियांसि पोइ हीअ बदक हे बे ऐं खे गॾी मांसि त बदक थी अरे बाबा हर अखर अलॻि थींदो आहे ही बे आहे न बे बदक दाल ॾींदासीं वरी काफ ॾींदासीं त बदक हिते खे ॾीस हिते वरी दाल थो ॾियसि न दाल मूंखे वणंदी न आहे अञा गोश्त विझी थोरो ॿियो बचाला विझीसि बाक़ी ही मूंखे हे ॾिस न पखी आहे न बदक हे कुह बि हिन में बचाला टमाटा एॾा मज़ो कंदा कुर बोल अथई पवंदो उहो कयूंसि यार ॿुध ही अखर पर हे तो जहिड़ो आहे छा आहे भोलेड़ो हा पोइ छोलो आहे चओ बे तूं पाण अरे भे भोलेड़ो दाल ते साॻी आहे न मुंहां त ॿिन्ही जा हिक जा पुफाट मारो था लॻो अरे वेठा त तव्हां ईअं ॼण ॿई हिकु ॼणा वेठा आहियो वजे घणो पढ़ी वियुसि मूंखे अंग पढ़ा हा हा चओ चओ हिकु हिकु ॿ पहिरें हीअं माना हिकु हीअं हा और ॿ हीअं अरे हीअं इहो मूंखे त अचणु चलियो हुई छा न हीअं कर ॿ हल ॿ हीअं ॿ हा टे टे चार पंज कोन थो ॼे कमु ख़राब थी पवंदो मिड़ई तोखे न आहे पढ़ाइणो न नवनि माण्हुनि खे ईअं पढ़ाइबो आहे चरिया हो कबो प्रैक्टिकल करे ॾेखारिबो आहे अरे वो करे ॾेखारियो तूं वरी मूंखे पुछा थो ॾी मां थो ॾियां तो पाण चयो न त हिकु हा ॿ टे चार हे चार आहिनि हिकिड़ो हिकिड़ो ॿ टे चार सही हा पंज खोलियांसि न पंज खे बंदि सही हेजे मां भला पढ़ी बुक चार का थींदुसि
तो मुख्तियार करती न सब जमीनूं मां वठां तूं पढ़ी मुंशी थियो ही मां मुख्तियार कर तो तकलीफ़ थी थिए अरे तो क्या लपक पढ़ काती जो मुख्तियार कर के दादी दे पोइ आस्ते आस्ते कंदुसि न हल ठीक है भला ठीक है ॿी हिन में घोड़ो आहे घोड़ो आहे ओयो ओयो हाणे हे मूंखे पता घेवा घो घेवा घो हे वारो रे वारो तू घोड़ो मां लालियो खां पढ़ंदुसि उहो भलो मास्टर आहे इज़त सां पढ़ाए थो तूं मुंहिंजी बेइज़ती ख़राब थो करीं तो किटी हाल हल बस मां नथो पढ़ायां न पढ़ मां वञी पंहिंजी चिलकड़ी खे थो पढ़ायां ऐं मासी सेठियाणी खे वॾो खे न थो पढ़ायां मूंखे अचे थो पंहिंजो अचे थो अख बदक पुछ तारो थेलो गॾो ॿिलो मुने में कुटो मुने में सॼे किताब में रुगी फोटू छपियल हुजनि न मां पको करे मिंटनि में बाक़ी रुगी अखरनि में हीअं अख रख अख हीअ काल मुंह में त मलाइक लॻो पियो हो अंदर में इब्लीस हो साला छा मूंखे चई त तोखे ज़ेवर मां बीणा करे थो ॾियां हाणे लाली जा ज़ेवर खणी वियो आहे अञा ताईं मोटियो ई न आहे लालू कहिड़े ख़्यालनि में वेठो आहीं अरे यार कमाल पियो थो करी ख़्यालनि में थोरी मां दिक्कीअ ते वेठो आहियां कुझु सोची पियो जा सोचा पियो त अॼुकल्ह माण्हू वॾा लाहा थी यार सोची कीअं थो तुम्हारी मथी दिलि त ख़तम आहे मुंहिंजो मतिलबु आहे त तुम्हारे मथे में मेयालो घटाई नसवार खणी आहे अदाके त हूअं भली तूं कुझु बि चओ पर जॾहिं न मूंखे धकु लॻंदो आहे त मुंहिंजो दिमाग़ हिकदमि कमु कंदो आहे तुम्हारो दिमाग़ भला छा थिए मुंहिंजो दिमाग़ इहो थो कमु करे त अल्लाह साईं उन ज़माने में तोखे बिल्लो बि ठाहियो इंसान लाइ कीअं ठही बि दर्जे बिल्ला मूंखे ॾिसी मुछूं वठी न आहिनि ॾितल हिकिड़ो मूंखे माण्हू मिलियो मुंहं में त सफ़ा माशूक लॻो पियो हाणे मूंखे ख़बर थी पई त वॾो को शैतान हो साईं शैतान बुज़ुर्ग मियां मूंखे चई त ज़ेवर अथई त बीणा करे ॼाए मां ॾिनामांसि अॼु ताईं वरी न मोटियो चवे त मूंखे तो मुंहिंजी ॻाल्हि तो करी जा ऐं तुंहिंजा पार बताइनि जा हा त पोइ तोखे सोना ज़ेवर बीणा करे ॾिनई डब्बा वॾो कुते जो पुछो दरवेश जे रूप में न यार कुते पुछ कोन्हो न बाबा सफ़ा किनो दबलो ना माकूल गॾो तो बि लालच कई न तॾहिं सज़ा मिलई जिते लोभी हूंदा न उते ठग मुंहिंजो मतिलबु आहे त उते ठग बुख कोन मरंदा मूं त खणी ग़लती कई पर हुनखे त शर्म कोन आहे न त पराई न्याणीअ जा ज़ेवर कीअं थो खणा भलो को बेशरम हो बेहया हो बदकार हो ॾे त हवा लालू इहो मवाली जी शादी कॾहिं आहे तुंहिंजो यार आहे हार वग़ैरह विझंदे थी या न छड़ी तूं मवाली शादी के हिकिड़ो कमु कर अचु त तूं ई मां गॾिजी हुन ठग खे था पिटियूं मां पिटू हणांसि तूं आमीन चओ ठीकु आहे अला कंदो त इहो जेको ठग आहे उनजी ज़ाल भॼी वेंदी आमीन या गारा तीबत वाली अला कंदो हिन ठग जो अकेले ई खलदा पैर तिरकी पवंदो आमीन ऐं हुनजी बांह भॼी पवंदी त बादरी टुकड़ा टुकड़ा थी वेंदी ऐं हेठि पियो हूंदो न यार उहो ग़रीब आहे हुनखे सूर थींदो ठीकु आहे बस वाली अला कंदो त चङो मां हलां थो ता ए हलियो यो दरवेश ने भेड़ियो छा कावड़ बि लॻे सुरीली आहीं त सफ़ा बेसुरी सुरीली लाइ किथां थो बसर नंढे हूंदे खां वठी आवाज़ मिठो तॾहिं मां सुरीली नालो रखियो भले जे तुंहिंजो आवाज़ मिठो त पोइ गॾ जी हिंग बि मिठी आहे मां तोखे छो चवां गॾ चिड़ी पवंदा पोइ चङो जेको न मां सवेल मखण आंदो उन मां मूंखे बुसरी ठाहे ॾींदा मां खावां ही कहिड़ो वक़्तु आहे बुसरी खाइण जो बुख जो को बि वक़्तु न हूंदो आहे सिधी ॻाल्हि कर त सिकणो आहियां जीम जहाज जीम जहाज ये जिब्बा अरे यो जिब्बा छा आहे जिब्बा छा आहे अबू मस्करन जो गोट गई मस्करन जो
को बिना आए घट के खां, को बिना आए घट के खां, सब चढ़ियल हिते चोट थई मश्किरन जो। मुंहिंजा बच्चा तू सिंधी सिखंदे त फ़ाइदो पवंदी चरिया। सिंधी ज़रूरी आहे, सिंधी पढ़ो, सिंधी लिखो। हा न, ठीकु आहे? शाबाश। हाणे पढ़। नंढो कर, हाणे पढ़। खच्चर खच्चर माया। ड्रामा सोप सीरियल मश्किरन जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।